या अल्लाह, ही कंहिंजो ॿारु आहे, ही कंहिंजो मासूमड़ो आहे। अल्लाह, हिन जहान में हेॾो अंधेर जेको नंढो ॿार मां ढेर तां लथो आहे। अल्लाह मौला तूं रहम। ही कंहिंजो ॿारु आहे, ही नंढो कंहिंजो ॿारु आहे, ही मासूमड़ो कंहिंजो ॿारु आहे। अल्लाह 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 साईं, मूंखे औलाद कोन ही, हिन बचड़े खे मां पालींदुसि मुंहिंजा मौला। ही मुंहिंजो पुटु आहे मुंहिंजा मौला, हिन बचड़े खे शुक्र अल्लाह। आया तो हीरोनी का जो बाहर खई थोनी, अरे का जो बाहर खई थो वने हीरोनी पी हिते। हिते वे पुत्र, वे वे पुत्र, पुत्र तू का जो बाहर आ, पर तुझा पी मां काथे ने। हां बचा बुधाए त मां तो खे उते वठी हला। हां पुत्र। अल्लाह मुझा बोला मां लावार सपेन फुकी रखे थी तो ही पुट दिनो आ मुझा मोला। अल्लाह साईं, ही भी बार मुझो ही बचो आ, मां हिन के पांजो पुट करे पालींदुसि मुझा मोला। ही भी मुझो औलाद, ही मुझो बचड़ो। अॼु खां मां मेहनत मज़दूरी करे हिननि ॿारनि खे पाले निभाए वॾो कंदुसि, जीअं ही मुंहिंजो सहारो बणिबा। प्यार न मार जो धार जो न मार जो मुखे धार जो न मार जो वास्ते अल्लाह दे प्यार जो को भेरणो वास्ते अल्लाह दे प्यार जो को भेरणो मेरणो ई मेरणो मोहब्बत जो मोहब्बतुन जो गेरड़ो नफरतुन जे पार दे।
किनारे वाले कोड़ तोड़े हमारे पाना में बाबा पाण में तहां मोहब्बत सां रहो ये मोहब्बत ये जहान आहे पाण में न वेंदा कयो हा बार
माइकल, ओ माइकल, ये असांजा भाई वफादार साथी हुया। ऐं मुंहिंजे इशारे ते खून ॾींदा बि हुया ऐं खून वारींदा बि हुया, पर ही गद्दार थी आहे। शाबाश साहब, पाण वटि वफ़ादारनि जे लाइ क़दुरु हूंदो आहे ऐं गद्दारनि लाइ बदतर खां बदतर मौत हूंदो आहे। छा? हा, त पोइ दोस्तो हिननि खे कहिड़ो मौत ॾियो? मुंहिंजे ख़्याल में त हिननि खे कुते जो मौत मारियो वञे। त पोइ देरि छा जी? अरे वठो हिननि खे। शाबाश जी दुनिया में चढ़ जाता हसान रास्ता ऐं वञण जो सिर्फ़ मोह मालिक तू दर्द कटी दे की न छड़ी दे, मालिक तू दर्द कटी दे की न छड़ी दे, हर हंद हर हाल में रावल छा थियो नौकरी मिली पर थी दे, हर हंद हर हाल में रावल ओ रहबर थी दे, मालिक तू दर्द कटी दे की न छड़ी दे। बस यार नौकरी असां ग़रीबनि जी क़िस्मत में किथे आहे। नौकरी तो उन्हनि अमीरनि लाइ आहे जिन्हनि जी पहुच वधीक आहे, असां ग़रीब ओ रहबर थी दे, हर हंद हर हाल में रावल रहबर थी दे। न यार तूं दिलि न हार, अलाह वॾो आहे। अॼु न त सुभाणे तोखे नौकरी ज़रूरु मिलंदी ऐं तुंहिंजी महिनत ज़रूरु रंग लाईंदी, चांहि पी किथे ठरी न वञे। कराची वॾे शॉपिंग सेंटर ते नामालूम माण्हुनि हथां बम धमाको, जंहिंमें कई बेगुनाह जानियूं ज़ाया। अञा काथे ॻाल्हि आहे, इहे दहशत गर्दियूं त थींदियूं, बम ब्लास्ट ऐं धमाका इहे त थींदा ई रहंदा। शहबाज खान, अगले निशाने ते वो कहिड़ो शहर रखियो अथव? मुल्क जो हर शहर पंहिंजे निशाने ते, ऐं इहे बम ब्लास्ट धमाका त थींदा रहंदा, छो त हुकूमत कमज़ोर थिए। हुकूमत कमज़ोर थींदी त ही मुल्क पाण ई सुठी पवंदो। पर मुल्क टुटण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? मुल्क टुटण सां हिन मुल्क जो अवाम पंहिंजो ग़ुलाम थी वेंदो ऐं उन्हनि जे पेरनि में ग़ुलामी जा ज़ंजीर जपिया वेंदा। पोइ शहबाज खान जी हुकूमत काइम थी। बिरादर तव्हां सम्झो त हीउ मुल्क टुटी वियो। ज़ारा हिन मिशन में तोखे अहम किरदारु अदा करिणो आहे। यस बॉस।
मुंहिंजी पर्स इन में महिरबानी कहिड़ी ॻाल्हि आहे इहो त मुंहिंजो फर्ज़ हो सो मूं पूरो कयो मुंहिंजो नालो सीमा आहे जी मुंहिंजो नालो राजा आहे हे मुंहिंजा बाबा जो कार्ड आहे मुंहिंजे घर ज़रूरु अचिजायो इंशाल्लाह टाइम मिलियो त ईंदसि खुदा शाहरुख खान बॉलीवुड जो महांगो अदाकार हिक फिल्म ते 100 करोड़ तो वठी शाहरुख जा भाग 100 करोड़ एक जी वाला ऐसे फली खान पंहिंजे ज़ाल खे तलाक ॾेई ॿी शादी लाइ पियो सोची सैफ अली तुंहिंजा बि भाग असां सिकूं हिक शादी लाइ भाउ वरी ॿी शादी पियो करे बाबा सैफ अली तुंहिंजा बि भाग शादी लिखी ना ऐश्वर्या शादी लिखी ऐश्वर्या पाकिस्तान में शादी करण जो इशारो ॾेई ये कजा इते पाकिस्तान में शादी कंदो पर शादी लिखी ऐश्वर्या सपनो आहे तो के पाकिस्तान एक्टर यानी के अदाकार से शादी करनी इहो सपनो खरा पर का ॻाल्हि आहे अदाकार भी थींदुसि मूंखां वधीक ॿियो केरु थींदुसि एक्टर सुभाणे केटीआर वारनि सां थो मिलां असली उते जलवा अदाकारी ॾेखारियो असली एक्टिंग कंदी पाणे ऐश्वर्या मुंहिंजा ड्रामा ॾिसी सफ़ा असली वारा पाणे आशिक़ थी पवंदी वाह अरे आशिक़ पुट वाह हाणे बक पांजी बंद कर कंहिंखे आराम करण इश्क जो करे ऐश्वर्या सुञाणे सड़ी तो ऐश्वर्या जी ॻाल्हि ॿुधी सड़ मां पढ़ंदुसि ऐश्वर्या जी ख़बरूं छड़े तो वई अरे चिरिया तू न छड़ छो त ऐश्वर्या हिन सां डेली फोन ते ॻाल्हियूं कंदी आहे अहवाल पुछंदी अथसि आओ ॾेख ख़बर अथई काशी ऐश्वर्या फोन करे चवंदी अथसि त मुंहिंजा भाउ विकी कहिड़ा हाल अथई मां तुंहिंजी भेण ऐश्वर्या थी ॻाल्हायां बाबा पोइ इहो रांदि न करो आखा माहिया होला मुर्शिद आखा माहिया मेरे अला मेरे साया मेरे अला मेरे साया मुर्शिद मेरा माहिया तू अला मुर्शिद मेरा माहिया तू मेरी जिंद जान तू मेरा राज़दान तू मेरी जिंद जान तू मेरा राज़दान तू मुर्शिद साया बड़ा मेहरबान तू अला मुर्शिद साया बड़ा मेहरबान तू अला मुर्शिद साया बड़ा मेहरबान तू
सोनिया मेरे ढोल माहिया ओ वल्ला वे सोनिया मेरे ढोल माहिया हाजिर मैं हो गया हाजिर मैं हो गया ओ मेरे ढोल माहिया ओ वल्ला वे सोनिया मेरे ढोल माहिया ओ वल्ला वे सोनिया असां भाइरनि खे कॾहिं ग़लति न कजो तूं पंहिंजी शाम में रख दे बस हा फकीर मैं ओ रब दी गली दा ओ वल्ला वे सोनिया मेरे ढोल माहिया ओ वल्ला वे सोनिया मेरी जिंद जान तू मेरा राज़दान तू मेरी जिंद जान तू मेरा राज़दान तू मुर्शिद साया बड़ा मेहरबान तू वाला मुर्शिद साया बड़ा मेहरबान तू मौला दा मेरा पीरा दा पीरे मौला दा मेरा पीरा दा पीरे मैं की वाह राजा साहब वाह तव्हां एॾा मगरूर हूंदो मूं कॾहिं सोचियो बि न हुयो मगरूर आहीं मां ॿियो न त तव्हां मुंहिंजी चांहि पीअण बि न आहियो मगरूर न आहियो त छा आहियो दरअसल को बि बहानो न हलंदो बसि हलो त मुंहिंजे घर चांहि पीअण अॼु न वरी ॿिए दफ़े को बि बहानो न हलंदो तव्हांखे अॼु ई हलणो आहे अच्छा जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे अचो त हलूं था वालेकुम अस्सलाम रहीम हा बाबा तव्हां सां मां ज़िक्र कयो ही राजा आहे अचो पुट अचो अची वई बाबा जेसिताईं तव्हां कचहरी कयो मां तव्हां लाइ चांहि ठाहे वठां पुट तव्हां छा कंदा आहियो बसि बाबा जो हिकिड़ो नंढड़ो होटल आहे उहो हलाईंदो आहियां ॾाढो बहितर भला तव्हांजा ॿिया भाइर छा कंदा आहिनि बसि नौकरी जी तलाश ही अची वई बाबा चांहि हलो छा ठीकु आहे मां अचां पियो ठीकु आहे मूंखे
ऑफिस में इमरजेंसी टेलीफोन आया इंशाल्लाह बिल दफे रोजा मुलाकात थी वे ही काम जान पियो गाल कुछ है जी पूछो ताजी शरीर थेला जी जी न छो छो तो कोई फिलहाल इरादो कोन थो कैसा मोहब्बत कहिए तो जी न छो छो तो कोई नजर में ना आयो थो त कोई ताके माती थी लगा सिके तो सीनो छिके लाए सोहरा छाती सीनो सिके तो सीनो छिके लाए सोहरा छाती ना है प्यार लाए काफी हिकड़ी रुगी हयाती सीनो सिके तो सीनो सिके लाए सोना छाती सीनो सिके तो सीनो सिके लाए सोना छाती ना है प्यार लाए काफी हिकड़ी रुगी हयाती सीनो सिके तो सीनो सिके लाए सोना छाती चाह जी चकोरी जो दिन चढ़ो जो चंदवा चाह जी चकोरी जो दिन चढ़ो जो चंदवा कोने सिख जो कोई काठो सांझो सीने को समुद्रवा सांझो सीने को समुद्रवा कोही वई आहे कोही वई तुझे कुर्ब वारी गाती कोही वई आहे कोही वई तुझे कुर्ब वारी गाती ना है प्यार लाए काफी हिकड़ी रुगी हयाती सीनो सिके तो सीनो सिके लाए सोना छाती प्यार ना है ये करन ले पिनन सा खैरात प्यार ना है ये करन ले पिनन सा झोलियों वजूं झलामा जेठो मिले गिनन सा जेठो मिले गिनन सा नहीं थी निभाए भी हथियार जे कलाती नहीं थी निभाह भी
यार जे तलाती नाहे प्यार लाए काफी हिकड़ी रुगी हयाती सीनू सके तो सीनू सिके लाए सोना छाती दिमाग में हला थो मुझे सवाल जो जवाब अधूरो रहिजी वियो आहे। तुंहिंजे सवाल जो इहो ई जवाब आहे त तूं ई मुंहिंजी मोहबत आहीं। सर हिनखे हिन देश में किताब में भाई हिन बैग में छा अथसि? सर हिन देश में टाइम कम आहे। छा टाइम बम? ॿुधा ही टाइम बम किथे फटणो हुयो ऐं कंहिंजे लाइ कमु करे रहियो आहीं? न जेकॾहिं मां उन्हनि जा तव्हांखे नाला ॿुधाया त हू मूंखे मारे छॾींदा। जेकर तूं असांखे न ॿुधाईंदे असीं तोखे मारे छॾींदासीं। ठीकु आहे मां अव्हांखे ॿुधायां। पुलिस असांजे मंसूबे जे पोयां हथ धोई पई आहे। अॼु हथ ताईं चोण जी जगड़ तुंहिंजो भाउ आशाबाद साहब हिन दफ़े वारी पुलिस असांजे माण्हूअ खे बम ब्लास्ट करण खां ई अॻु में बम सिधो गिरफ़्तार करे छॾियो। जेकॾहिं इहो सिलसिलो हलंदो रहियो त हिन मुल्क टुटण खां अॻु ई असां ऐं असांजा मंसूबा टुटी पवंदा। शाहबाज साहब मूंखे सम्झ में न पियो अचे त असीं मुल्क धोअण में कामयाबु थींदासीं। टुटंदो मुल्क ज़रूरु टुटंदो। हिकु बम ब्लास्ट नाकाम थियो त छा थियो? हुन जी जॻह ते 10 बम ब्लास्ट कंदासीं। बाक़ी रही ॻाल्हि मुंहिंजे भाउ जी त अहिड़ो को बि जेर नाहे ठहियो जिते मुंहिंजो भाउ घणो टाइम कंहिं रही सघे। शाहबाज साहब कानून वारा कानून जूं बंदूकूं पंहिंजे गुलनि ते रखी असांजे इरादनि खे पामाल करे रहिया आहिनि। पोइ बंदूकुनि वारनि खे नोटनि जी चमक में चमकाइणो पवंदो।